नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोयटा खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान ऐं ईरान परेशानियुनि में हिक ॿिए जी मदद करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। पाक ईरान जॉइंट बॉर्डर कमिश्नर जो 23हों इजलास चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान कैप्टन रिटायर्ड फज़ल असगर ऐं डिप्टी गवर्नर चीतसान बलूचिस्तान मोहम्मद हादी मरेशी जे सरबराह में ख़त्म थियो आहे। इजलास में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो आहे त पाकिस्तान ऐं ईरान ॿ बहितरीन पाड़ेसरी मुल्क आहिनि, हमेशह हिक ॿिए जी परेशानियुनि में मदद कंदा रहंदा आहिनि। ॿिन्ही खे वापार ऐं मुआशी सरगर्मियुनि खे हथी ॾियण जी बि ज़रूरत आहे, जंहिंसां मक़ामी माण्हुनि ऐं कारोबारी तबिके जे मुआशी हालत मुस्तहकम थींदी ऐं कारोबार जा नवां मौक़ा बि मैसर थींदा। चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान इजलास खे ख़िताब कंदे चयो त इजलास में जेके बि फ़ैसिला थिया आहिनि उन ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे। सरहदनि ते जेके नंढा मसइला आहिनि उन्हनि खे ख़तमु करणा पवंदा ऐं अवाम खे पुरअमन फिज़ा क़ाइमु करे ॾेखारींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।